ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। हिकु दफ़ो हिकु नओं टीचर क्लास में अचे थो त जंहिं कुर्सी ते हुनखे वेहणो हो उहा कुर्सी पंखे खे रसी सां ॿधल हुई करे। हिनखे गुस्सो त जाम थो अचे, पर उहो इंटेलिजेंट टीचर हो करे, ॿारनि खे ॾिसे थो, खिले थो, मुश्के थो। त वेरी गुड जोक करे चए थो हाणे तव्हां मूंखे पाण ई ॿुधाईंदा कि हीअ कुर्सी कंहिं रखी आहे। सभु खिलनि था, ईअं केरु ॿुधाईंदो करे। चलो ठीकु आहे, काई ॻाल्हि कोन्हे। बोर्ड ते 3 क्वेश्चन्स थो लिखे। चए थो हिन टेस्ट में जेको पास थींदो न, हा, उनखे मां सुठियूं मार्क्स ॾींदुसि। उहो मां क्वेश्चन लिखां थो, तव्हां ॾिसो भले। जेको फेल थींदो उहो सुभाणे पंहिंजे डैडी खे वठी ईंदो मूंसां गॾिजण जे लाइ। पहिरियों क्वेश्चन कि हिन कुर्सीअ जी हाइट ज़मीन खां केतिरी मथे आहे, 1 मार्क। ॿियो क्वेश्चन, हीअ जेका कुर्सी आहे उहा कहिड़ी एंगल ते बीठी आहे ज़मीन खां, 1 मार्क। टियों इम्पोर्टेंट क्वेश्चन आहे। टियों क्वेश्चन आहे कि हीअ कुर्सी हिते कंहिं लॻाई आहे, उनजो नालो ॿुधायो, उहो 28 मार्क्स। अगरि हिन में तव्हांखे पास थियणो आहे या फेल थियणो आहे, तव्हां पंहिंजो पाण डिसाइड कयो।